दुनिया के अंदर एतिरा कंहिंजा आशिक न आहिनि जेतिरा आशिक हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा आहिनि। दुनिया जे अंदर तारीफ़ में एतिरा कंहिंजे बि किताब न लिखिया विया जेतिरा किताब असांजे प्यारे नबी हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी तारीफ़ में किताब लिखिया विया। दुनिया जे अंदर एतिरियूं कंहिंजे प्यार में शायरियूं न ठहियूं जेतिरियूं शायरियूं असांजे प्यारे नबी जे शान में ठाहियूं वयूं। अॼु बि दुनिया जे अंदर लखें करोड़े संदनि जा आशिक मौजूदु आहिनि। उन सुहिणे नबीअ जे नाले ते ठहियल मुल्क जे अंदरि जसर साहब अव्हां इहो कहिड़ो फ़ैसिलो ॿुधाए रहिया आहियो? छा तव्हां ईअं था सम्झो त असांजो नौजवान हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सां मुहबत करणु छॾे वियो आहे? या तव्हांखे ख़बर न आहे त पाकिस्तान जे नौजवाननि जे अंदरि अॼु बि हुज़ूर करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी मुहबत मौजूदु आहे? असां गुनहगार थी सघूं था पर हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे नामूस जा गद्दार नथा थी सघूं। तव्हां जेको फ़ैसिलो ॾिनो आहे उहो निहायत मायूस कुन आहे। हर सिफ़त मौसूफ़ मदनी मुस्तफ़ा माहे मुबीन वमा अरसलनाका इल्ला रहमतल लिल आलमीन। तोड़े ताइफ़ जे अंदरि हा चुटिया पापिन पत्थर ख़ैर जूं तन लाइ दुआऊं तबी घुरियूं ख़ैरुल बशर। अॼु बि ताइफ़ मुस्तफ़ा जी बाज सदके आ हसीन वमा अरसलनाका इल्ला रहमतल लिल आलमीन। दोस्तनि जी दिलि ठरी पर दुश्मन तस्लीम कयो। मुस्तफ़ा जहिड़ो न थींदो ऐं न काथे आ थियो। ख़ुदि मके वारनि सॼो सरकार खे सादिक अमीन वमा अरसलनाका इल्ला रहमतल लिल आलमीन। उहद जे मैदान में हक़ जो जॾहिं इज़हार थियो दर्द उत दुनदान ते कयो ज़ालिमन हो वार हो। रहम वारे मुस्तफ़ा तन खे पिटियो पोइ बिकीन वमा अरसलनाका इल्ला रहमतल लिल आलमीन। प्यार में पंहिंजे प्रिय तां जान बि कुर्बान आ। मुस्तफ़ा सां प्यार जो नालो थियो ईमान आ। रब चयो वध रहम वारो मुस्तफ़ा बिल मुमिनीन वमा अरसलनाका इल्ला रहमतल लिल आलमीन। ऐं नाव ख़ाली नुक़्ते खां ऐं जिस्म बि पाछे बिना बेमिसल मख़लूक में सकलेन ते आ साहिबा नंग परवर नाज़वर नाज़िक मिज़ाज नाज़नीन वमा अरसलनाका इल्ला रहमतल लिल आलमीन। ना उमेदी नाहे साईं अजमल मुस्तफ़ा आ मेहरबान रहम वरदामन अंदरि आहियां ढकियल दर्दो जहान। सिर्फ़ रख राहिम रसूलुल्लाह जो दिलि में यकीन वमा अरसलनाका इल्ला रहमतल लिल आलमीन। ऐं जेसिताईं पाकिस्तान हूंदो ऐं जेसिताईं दुनिया जे अंदरि माण्हू हूंदा असांजे हुज़ूर सां मुहबत कई वेंदी। ऐं इहा ॻाल्हि वाज़े हुजे थोरे जो जेको नौजवान पंहिंजी मसरूफ़ियतनि में मसरूफ़ आहे मशगूल आहे लेकिन इहा ॻाल्हि असां वाज़े करणु था चाहियूं त अॼु बि असांजे दिलि में हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी मुहबत मौजूदु आहे। अॼु बि असां संदनि जे सां प्यारु कंदा आहियूं ऐं अॼु बि संदनि जे शान में लफ़्ज़ ॿुधी करे असांजी दिलियूं ठहंदियूं आहिनि। अॼु बि संदनि सां प्यारु ऐं मुहबत दुनिया जे अंदरि दुनिया जे सभिनी माशूक़नि खां वधीक जंहिंसां प्यारु कयो वेंदो आहे उहा असांजे नबीअ जी ज़ात आहे। हम गरीबों के आका पे दे